अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार में चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। पीपी सां मुक़ाबले लाइ इतिहाद जोड़ण जूं तैयारियूं थी रहियूं आहिनि। जमियत उलमा इस्लाम जे वफ़द जी GDA उम्मीदवार राहिला गुल मक्सी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ईंदड़ चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार में बि चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। पीपी सां मुक़ाबले लाइ इतिहाद जोड़ण जूं तैयारियूं जारी आहिनि। जमियत उलमा इस्लाम जे वफ़द जी GDA उम्मीदवार राहिला गुल मक्सी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ईंदड़ चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार में बि चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। उन सिलसिले में पीपल्स पार्टी सां मुक़ाबले लाइ इतिहाद जोड़ण जूं तैयारियूं जारी आहिनि। अव्हां खे ॿुधायूं त जमियत उलमा इस्लाम जे वफ़द जी GDA जे उम्मीदवार राहिला गुल मक्सी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ईंदड़ चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार में बि चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। पीपी सां मुक़ाबले लाइ इतिहाद जोड़ण जूं तैयारियूं जारी आहिनि। जमियत उलमा इस्लाम जे वफ़द जी GDA उम्मीदवार राहिला गुल मक्सी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ईंदड़ चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं टंडो अलियार मां आवाज़ जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहरियो खां। जी ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि चूंड सरगर्मियुनि जे हवाले सां आगाह करियो। जी बिल्कुल गज़ाला, टंडो अलियार में इलेक्शन जो माहौल जो है गरम थियण शुरू थी वियो है। पीपल्स पार्टी सां मुक़ाबले लाइ जो इतिहाद जोड़ण जूं तैयारियूं जारी आहिनि। जमियत उलमा इस्लाम जे वफ़द जी GDA उम्मीदवार अगूनी ज़िले नाज़मा राहिला गुल मक्सी सां मुलाक़ात थी है। हैदराबाद मंगसी हाउस ते जमियत उलमा इस्लाम जे अॻवान अब्दुल शकूर ठेबो जी अॻवानी में डॉक्टर राहिला गुल मक्सी सां इलेक्शन जी सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण लाइ जेको आहे ज़िले में मज़बूत इतिहाद जोड़ण तैयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। अगूनी ज़िले नाज़मा डॉक्टर राहिला गुल मक्सी ज़िले जे टिनी तकनि ते जेको आहे पीपल्स पार्टी साम्हूं मुक़ाबिलो करण लाइ जेको आहे फार्म वसूल करे छॾिया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।